अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद तव्हां सभु ठीकु हूंदो। असां अॼु ॻाल्हि ॿोल करण वारा आहियूं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे टॉपिक ते। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में पुराणा खां पुराणा करेक्टर अदाकार पिणु कमु करे रहिया आहिनि। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मजू सतार लाड़ उर्फ गुलाम जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में करेक्टर करे रहियो आहे गुलाम जो, उहो पंहिंजी माउ खे क़त्ल करे रहियो आहे। माउ ऐं पीउ खे ज़हर ज़िंदगी ड्रामे में ज़हर ॾेई मारे छॾींदो आहे पंहिंजी ज़ाल जे चवण ते। ऐं ओठियारनि खां पैसा वठी दलाली करे पंहिंजे माउ पीउ खे मारे छॾींदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चरियो मस्त रबन मीरा खे हासिल न करे सघंदो, रहंदो रहंदो ईअं ई। पर गुलाम आहे जेको रबन जे लाइ हुनजी दिलि में नफ़रत पैदा जल्द खां जल्द करण वारो आहे। तव्हां इहो सीन जल्द खां जल्द ॾिसण वारा। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी में तमामु बहितरीनु अदाकार, बहितरीनु करेक्टर जेको तमामु बहितरीनु करेक्टर करे रहिया आहे हालार उर्फ सदोरो, उहो जल्द खां जल्द हालार ख़ान असर कुरैशी उर्फ हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे खे छॾे चुको आहे हिन वक़्तु। ऐं ज़हर ज़िंदगी ड्रामे मां एंड थी चुको आहे, अधु एपिसोडनि में छॾे चुको आहे ज़हर ज़िंदगी ड्रामे खे। इहा ख़बर हली रही आहे त ज़हर ज़िंदगी खे असद कुरैशी उर्फ हालार बिल्कुलु छॾे चुको आहे। ऐं पकी ॼाण त न आहे, पर 100 मां 100% लॻे ईअं थो त ज़हर ज़िंदगी ड्रामे खे छॾे चुको आहे। वधीक ख़बर लहण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जीअं अहिड़ा ई वीडियो बआसानी सां तव्हां तक पहुची सघनि। ऐं लाइक कंदा, कमेंट कंदा, शेयर कंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी।